वगण जे गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में 10 ऐं 9 क्लास जे शागिर्दनि खां तालीमी बोर्ड लाड़काणो तरफ़ां ख़त्म कयल इम्तिहानी फ़ीस वापस न करण वारनि शिकायतुनि जो DEO सेकेंडरी कंबरशुदात कोट नोटिस वठंदे स्कूल जो ओचितो दौरो कयो ऐं शागिर्दनि खां फ़ीस ओगाड़ीअ बाबति तफ़सील तलब कया, जंहिं दौरान शागिर्दनि वरितल फ़ीस वापस न करण जूं शिकायतूं कयूं। DEO तालीम जे ओचिते स्कूल अचण दौरान स्कूल में अमले में थरथलो मची वियो, जॾहिं त पुछारूं करण ते स्कूल अमले पारां DEO तालीम खे शागिर्दनि खां वरितल फ़ीस लाड़काणो तालीमी बोर्ड जे अकाउंट में जमा कराइण जो चयो। राब्तो करण ते DEO सेकेंडरी अनीस रहमान जलबाणीअ ॿुधायो त गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जे शागिर्दनि शिकायत कई हुई त तालीमी बोर्ड पारां 9 ऐं 10 क्लास जी ख़त्म कयल इम्तिहानी फ़ीस वठण बाद खेनि स्कूल इंतज़ामिया वापसि नथी करे, जंहिं बाद शागिर्दनि जी शिकायत जो नोटिस वठंदे स्कूल जो दौरो कयो आहे। स्कूल इंतज़ामिया ॿुधायो आहे त वरितल इम्तिहानी फ़ीस तालीमी बोर्ड लाड़काणे जी बैंक अकाउंट में जमा कराई वई हुई। उन करे स्कूल जे प्रिंसिपाल खे हिदायत कई अथमि त तालीमी बोर्ड लाड़काणे खे ख़त लिखी जमा करायल फ़ीस वापसि कराए शागिर्दनि खे ॾिनी वञे। हुन वधीक चयो त गर्ल्स स्कूल में असांजूं नियाणियूं तमामु घटि अचनि थियूं। वालिदीन खे घुर्जे त उहे नियाणियुनि खे स्कूल मोकिलीनि त जीअं उहे पिणु तालीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़िजी सघजनि।